लाड़काने शहर के मसरूफ़ इलाइक़े रायल रोड ते क़ाइमु थियल जयशंकर मंदिर में गुज़िरियल ॾींहं जो पित्तल ऐं ट्रामे जी ठहियल मूर्ति चोराइजी वई आहे। मूर्ति चोरी थियण वारे वाक़े खां पोइ लाड़काने जे हिंदू बिरादरीअ में तशवीश पकड़िजी वई आहे। मूर्ति चोरीअ जो अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो आहे, पर पुलिस खे चोराईंदड़ जवाबदार अञा ताईं हथ न करे सघी आहे। इन हवाले सां लाड़काने जे धर्मशाला में हिंदू पंचायत कमेटी जे चेयरमैननि जो हंगामी इजलास पिणु कोठायो वियो, जंहिंमें लाड़काने में वधंदड़ बदअमनी तोड़े लाक़ानूनियत ऐं अक़लियतुनि जे मंदर मां मूर्ति चोरी थियण जी मुज़म्मत कई वई। इन सिलसिले में हिंदू बिरादरी जे माण्हुनि ॻाल्हाईंदे चयो त मूर्ति इहा सुबुह जो 9 खां पोइ वई आहे, पर 9 वॼे मां 8 वॼे 20 मिंट त दर खोलियमि। मां कुर्सी विझी मां हिते ई वेठो हुउमि साम्हूं दर जे। हिकु आयो आहे माण्हू धर्मशाला खां, पर हेॾो खणी हेॾो ई हलियो वियो आहे। मूर्ति ऐं तांबे न मूर्ति आहे पितल जी, हेतिरी नंढी आहे, वॾी न आहे। चेयरमैन साहब तो उन कहिड़े तरीक़े सां हलायो आहे, छा उन्हनि सिस्टम कयो आहे, उहा धर्मपाल वटि नाले। लाड़काने में मूर्ति चोरी थियण समेत बदअमनी जे वारदातुनि में वाध लाड़काणो पुलिस जी नाकामी आहे। पुलिस खे घुर्जे त लाड़काने जो अमन बहाल कराए, अक़लियतुनि जे मंदरनि इबादतगाहुनि जी हिफ़ाज़त करे, चोरी थियल मूर्ति वापसि कराए मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन मुनवर भुट्टो सां गॾु ज़फ़र अबड़ो, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।